मोमिन के ॿुधाए रहिया आहियूं जाते जाते आवाज़ बची रहियो आहे। ये तसालिया ने मजलिस अज़ा बेमकाम मरकज़ी इमाम बारगाह अल हुसैनी कोलाब जेल में हींअर शुरू थी रहियो आहे। जाते जाते आवाज़ पहुचे तो असां मोमिन खे ॿुधाए रहिया आहियूं हींअर मजलिस इमाम हुसैन इस्लाम जो आगाज़ कयो पियो वञे। बराए महिरबानी करे जल्दी मजलिस वारी जगह थी दाई मजलिस इमाम हुसैन इस्लाम ॿुधी करे स्वाबेदारी हासिल कंदा। जीअं त अॼु हिन मजलिस के मौला जा बेहतरीन मदा उलमा इकराम ज़ाकिर निज़ाम खिताब खां फरमाईंदा, जंहिंमें कारी कुरान मौलाना अता हुसैन बलागी, क़िबला अल्लामा रियाज़ हुसैन नजफी, मौलाना गुलाम मुर्तज़ा मजलिसी, मौलाना कमर अब्बास नजफी, ज़ाकिर वैद से तोकी रज़ा शाह, मौलाना गुलाम महदी मुंतज़री, ज़ाकिर वैद सैयद अकबर अली शाह, क़िबला मौलाना सरकार हुसैन असदी, ज़ाकिर वैद सैयद हैदर अली शाह, ज़ाकिर वैद सैयद तालुब हुसैन शाह, ज़ाकिर वैद शाहिद हुसैन मुगल ऐं ॿिया मौला जा बेहतरीन मदा ज़िक्र मोहम्मद वाल मोहम्मद पेश कंदा। असां मोमिन खे ॿुधाए रहिया आहियूं जीअं त हींअर मजलिस जो आगाज़ हदीस किसा सां कयो पियो वञे। बराए महिरबानी करे जल्दी इमाम बारगाह में ईंदा ऐं मजलिस इमाम हुसैन इस्लाम ॿुधी करे स्वाबेदारी हासिल कंदा। हींअर मजलिस आगाज़ हदीस किसा सां कयो पियो वञे, जंहिंजे लाइ मां इल्तिमास कंदुसि क़िबला मौलाना सैयद गुल मोहम्मद शाहजहां के अचन ऐं हदीस किसा पढ़ण जो शरफ हासिल कनि। बर मोहम्मद वाल मोहम्मद बुलंद सलाम। ओडे उतां वेझो करे रखी न न न करो। हाँ ठीक है।